अस्सलाम वालेकुम। मैं हूं आपका इंस्ट्रक्टर मुबश्शिर अली और इस वीडियो में हम रीड करेंगे आसान सिंधी किताब 6 क्लास लाए। इसमें हम लेसन पढ़ेंगे शहरी शऊर। सबक छहों शहरी शऊर। उस्ताद ॿारो अॼु असीं शहरी शऊर बाबति पढ़ंदासीं। भला तव्हां मां केरु ॿुधाईंदो त शहरी शऊर जी माना छा आहे? एहसान: साईं, शहरीअ जी माना आहे कंहिं शहर जो रहाकू। उस्ताद: हा, पर इहा त शहरीअ जी आम माना आहे। तालिब: साईं, शहरीअ जी ख़ासि माना कहिड़ी आहे? उस्ताद: शहरीअ जी ख़ासि माना आहे कंहिं मुल्क जा रहाकू। सावण: साईं, जीअं असीं पाकिस्तान जा रहाकू आहियूं। उस्ताद: हाओ, उन करे असीं पाकिस्तानी शहरी आहियूं। गुलाब: साईं, भलाई करे शहरी शऊर जी बि माना ॿुधाईंदा। उस्ताद: शहरी शऊर जी माना आहे पंहिंजे हक़नि ऐं फ़र्ज़नि जी वाक़िफ़ियत। तालिब: साईं, हिक शहरीअ जा हक़ कहिड़ा आहिनि? उस्ताद: इलाज तालीम जी सहूलियत में शहरीअ जो हक़ आहे। जाइज़ रोज़गार बि हिन जो हक़ आहे। शहरीअ जो उहो बि हक़ आहे त संदसि जान ऐं माल जी हिफ़ाज़त कई वञे। जमायत साज़ी वोट ॾियण बि संदसि हक़ आहे। सावण: साईं, हिक शहरीअ जा फ़र्ज़ कहिड़ा आहिनि? उस्ताद: मुल्क सां मुहबत करे हर शहरीअ जो फ़र्ज़ु आहे। हिन जो उहो बि फ़र्ज़ु आहे त ॿियनि माण्हुनि जी जज़्बनि जो एतिराम करे। हिन जो फ़र्ज़ु आहे त वोट जो सही इस्तेमालु करे। हिन खे मुल्की क़ानून जी पाबंदी करणी आहे। टैक्स अदा करण में हिन जो फ़र्ज़ु आहे। जंहिं ॻोठ या शहर में रहे थो उन खे साफ़ सुथिरो रखण बि हिन जो फ़र्ज़ु आहे। एहसान: साईं, उहे त ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। उस्ताद: बराबरि, उहे ॻाल्हियूं त सुठियूं आहिनि, पर उन्हनि जो फ़ाइदो तॾहिं थींदो जॾहिं उन ते अमल कंदासीं। गुलाब: साईं, असीं उन ॻाल्हियुनि ते अमल कंदासीं। उस्ताद: शाबाश, असीं ॻाल्हियुनि ते अमल करण सां ई असीं सुठा शहरी सॾिबासीं। ईअं असांजो मुल्क बि तरक़ी कंदो। उम्मीद है ये आपको वीडियो पसंद आई। अगर पसंद आई तो इसको लाइक कर दें।